नौशर फिरोज़ मां अमांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमानी। नौशर फिरोज़ SSP मीर रोहेल ख़ान खोसो जे सख़्त हिदायतुनि जारी करण खां पोइ SHO मोरो अली अकबर खोखर मंशात फ़रोशनि जो घेरो तंग कंदे मुख़्तलिफ़ मंशात फ़रोशनि जे अॾनि ते छापा हणी केतिराई मवाली ऐं खपाईंदड़ गिरफ़्तार करे मोरो थाणे ते केस दाख़िल करे छॾिया आहिनि। SHO अली अकबर खोखर शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मंशात वापराईंदड़नि खपाईंदड़नि जो घेरो तंग करे छॾियो। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां 7 ॼणनि वसीम अली, कुंभर कमाल उर्फ़ कारो ख़ासकिली, ज़ुल्फ़कार चन्नो, नजमुद्दीन बुगियो, शहबाज़ शाह, मोहम्मद कामिल ख़ासकिली, आसिफ अली पीरज़ादो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे संदनि कब्ज़े मां चर्स हथ करे मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे लॉकअप करे छॾियो आहे। SHO अली अकबर खोखर ॿुधायो त SSP नौशर फिरोज़ मीर रोहेल खोसो जे सख़्त हिदायतुनि ते अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं जारी करे रहिया आहियूं। मोरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा हणी 7 ॼणनि खे चर्स समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾिया आहिनि। हिन चयो त मोरो शहर जे वधी वञण करे नौजवान मंशात वापराइण करे मोरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां चोरियूं करे रहिया हुआ। पुलिस मंशात फ़रोशनि ते जंहिं ॾींहं खां कार्रवायूं करे गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि ते ॾींहं खां पोइ शहर मां चोरियुनि जी घटितायूं थियूं आहिनि। मोरो खे मंशात खां पाक कंदासीं। मोरो जी आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असां ते फ़र्ज़ु आहे।